أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم قالوا تالله تفتأ تذكر يوسف حتى تكون حردا أو تكون من الهالكين رب اشرح لي صدري ويسر لي أمري واحلل عقدة من لساني يفقهوا قولي الحمد لله الصلاة والسلام على رسول الله وعلى آله وصحبه أجمعين أما بعد السلام عليكم ورحمة الله وبركاته आया नंबर 85 85 नंबर आया सूरह यूसुफ जी जेका 12 नंबर सूरह आहे क़ुरान में इन में अल्लाह सुब्हानहु व तआला असांखे ॿुधाए थो त जेके यूसुफ अलैहिस्सलाम जा भाइर हुया उहे पंहिंजे पीउ सां याक़ूब अलैहिस्सलाम सां मुख़ातिब हुन खां पहिरियां जॾहिं उन्हनि अची ॿुधायो याक़ूब अलैहिस्सलाम खे त बिन यमीन जेको आहे उनखे इजिप्ट में मिस्र में विहारियो वियो छो जो हुन चोरी कई उहो उनखे गवर्नमेंट उतां जी विहारियो पनिशमेंट में ऐं हाणे जेको आहे याक़ूब अलैहिस्सलाम चयो त तव्हां इहो पंहिंजी तरफ़ां ठाहिया आहियो मां इन ते सब्र कंदुमि कहिड़ो सब्र कंदुमि ख़ूबसूरत सब्र कंदुमि फसब्रुन जमील ऐं उन खां पोइ जेको आहे उन्हनि खां मुंहुं फेरिया ऐं ॿी साइड विया ऐं उन्हनि जो ॾुखु एतिरो हुयो अखियुनि जी उन्हनि मां रोइण निकितो ऐं उन्हनि जूं अखियूं जेके आहिनि उन्हनि जी बीनाई हली वई अखियूं अछी थी वियूं हाणे उन खां पोइ उन जा भाइर जेके आहिनि जॾहिं इहा शइ उन्हनि ॾिठी त जेको याक़ूब अलैहिस्सलाम यूसुफ जो ज़िक्र कयो त उन जे भाइरनि छा चयो क़ालू तल्लाहि तफ़्तउ तज़कुरु यूसुफ चयो अल्लाह जो कसम आहे त तूं अञा ताईं यूसुफ खे यादि करे रहियो आहे अञा ताईं तोखे यूसुफ यादि आहे त हाणे तल्लाहि जो मक़सदु छा आहे हाणे इन आयत जूं जेके आहिनि उन्हनि मुफ़स्सिरून ॿ मानाऊं कढियूं त हिकिड़ो त इहो त याक़ूब अलैहिस्सलाम जॾहिं यूसुफ अलैहिस्सलाम खे जो नालो खयो उनखे यादि करे उनजो नालो खयो यूसुफ अलैहिस्सलाम को जो त उनजे भाइरनि जॾहिं इहो ॿुधो त अञा ताईं जेको आहे असांजो पीउ यूसुफ खे यादि थो करे त उन्हनि जेको आहे उहे कावड़ में अची विया ऐं इन आया जी जेका माना उन्हनि जेका कढी आहे उहा मतिलबु उहे एंग्री थी विया उहे कावड़ में हुया इन पंहिंजे पीउ सां कावड़ में ॻाल्हायो ऐं ॿिया मुफ़स्सिरून चवनि था त न उहे कावड़ में न हुया जॾहिं उन्हनि ॾिठो त उनजो पीउ जेको हुयो एतिरो एज में वॾो पोड़ो थियो उन जॾहिं रुनो एतिरो उनजे अखियुनि मां ॻोढ़ा निकिता ऐं उनजी बीनाई हली वई त पंहिंजे पीउ खे जेको आहे उहो सपोर्ट करण लाइ हुननि जेको आहे इहो चयो पर लफ़्ज़नि मां या इन जे माना मां इहा शइ निकिरे थी त उहे जेके हुया यूसुफ अलैहिस्सलाम जो नालो ॿुधी उहा थोरो एंग्री थी विया उन्हनि छा चयो कावड़ जी आहे ऐं छा चयो तल्लाहि जो मक़सदु इहो आहे त अल्लाह जो कसम हाणे जीअं वल्लाहि थींदो आहे वाओ क़स्मी ऐं ता क़स्मी आहे त असां अरब जेके आहिनि उहे वल्लाहि घणो यूज़ कंदा आहिनि मतिलबु अल्लाह जो कसम आहे असां सिंधी में चवंदासीं अल्लाह जो कसम आहे त तल्लाहि जेको आहे उनजो बि मक़सदु इहो आहे त अल्लाह जो कसम आहे हाणे जॾहिं ॿ शयूं साॻियूं थी वेंदियूं आहिनि अरबी जो इहो रूल आहे जॾहिं ॿिनि शयुनि जी माना साॻी आहे त अरब छा कंदा आहिनि इन में डिफरेंस ॻोल्हण जी कोशिशि कंदा आहिनि त इहे डिफरेंस छा आहे इन में इहे वाव ऐं ता छो यूज़ थियल आहे ता जेको यूज़ थींदो आहे तल्लाहि उहो क़ुर में सिर्फ़ु अल्लाह जे लफ़्ज़ जे अॻियां ई यूज़ थियल आहे ऐं लफ़्ज़ुल जलाल जे अल्लाह जेको आहे उनजे अॻियां यूज़ थियल आहे बाक़ी वाव जेको आहे उहो टाइम सां गॾु बि यूज़ थियो आहे जीअं असां चवंदा आहियूं वल अस्र इनल इंसान अल्लाह सुब्हानहु ताला असर जे टाइम जो कसम खयो आहे त हिते तल्लाहि इन जो मक़सदु इहो आहे त इहो वधीक फोर्सफुल कसम आहे वधीक पावरफुल कसम आहे त अगरि तव्हां कंपेयर कंदव वल्लाहि सां वल्लाहि जेको आहे उहो आम रूटीन लाइफ में बि यूज़ कंदा आहिनि अरब ऐं क़ुर में बि यूज़ थियल आहे इलाही जॻहनि ते पर तल्लाहि जेको यूज़ थियल आहे उहो तमामु रेयर उहो तमामु घटि यूज़ थियल आहे क़ुर में हिकिड़ो ॿियो पर इन जो मक़सदु इहो आहे त तव्हां जॾहिं पंहिंजी फुल ज़ोर सां फुल स्ट्रेंथ सां तव्हां कसम खणो पको कसम खणो त उन वक़्तु जेको आहे उहो तल्लाहि थींदो आहे ऐं इहो घटि इंसान जेके आहिनि उहो घटि ई यूज़ कंदा आहिनि अरब घटि ई यूज़ कंदा आहिनि इहो यूज़ इहो सिर्फ़ु अल्लाह सुब्हानहु ताला यूज़ कयो आहे इन जो ॿियो मिसाल आहे त इब्राहिम अलैहिस्सलाम जेको आहे उनजो पीउ या उनजी कम्यूनिटी जा माण्हू जेके आहिनि उहे बुतनि जी पूॼा कंदा जॾहिं उहे बुतनि जी पूॼा कंदा उनजो पीउ जेको आहे उन्हनि खे बुतनि जी फैक्ट्री हूंदी हुई उहे बुत ठाहींदा हुया पर इब्राहिम अलैहिस्सलाम उन वक़्तु नंढा हुया उन्हनि खे इहा शइ न वणंदी उन्हनि चयो त तव्हां इहो ग़लति था कयो त उन्हनि जे जॾहिं इहा शइ ॾिठूं त हिकु दफ़ो उहो कावड़ में अची विया चयो त तल्लाहि लअकीदन असनामकुम त अल्लाह जो कसम आहे इहो फोर्सफुल जेको ताक़ीद वारो कसम आहे अल्लाह जो कसम आहे त मां तव्हांखे बुतनि खे जेको आहे उन्हनि जे लाइ का न का स्कीम तयारु कंदुमि उन्हनि जे लाइ कुझु न कुझु कंदुमि त इहा जेका शइ आहे उन्हनि जेको आहे फोर्सफुल उहो डबल कसम खयो ऐं उन खां पोइ उन्हनि जेको उन्हनि बुतनि सां कयो उहो तव्हांखे ख़बर आहे त इब्राहिम अलैहिस्सलाम छा कयो
त उते इब्राहिम अलैहिस्सलाम तल्लाह यूज़ कयो। जीअं अरबी जा जेके लफ़्ज़ आहिनि उन मां एक्सप्रेशन ज़ाहिर थींदो आहे। जीअं तल्लाह वल्लाह जॾहिं अचे थो क़ुर में, तव्हां तर्जुमो पढ़ंदव इन जी माना साॻी आहे, अलाह जो कसम, पर जेका इन जी असल माना आहे उन में फ़र्क़ु आहे। उन में फ़र्क़ु इहो आहे त तल्लाह जेको यूज़ थींदो आहे उहो जॾहिं को स्ट्रॉन्ग कसम खणे, जेको पक सां ऐं तमामु स्ट्रॉन्गली कसम खणे, उनखे तल्लाह चवंदा आहिनि। त उनजे ॿाहिरनि चयो तल्लाह अलाह जो कसम आहे त तफ़्तहु तज़कुर यूसुफ़, त तूं अञा ताईं यूसुफ़ खे यादि करे रहियो आहे, अञा ताईं तोखे यूसुफ़ यादि आहे। तज़करो ज़िक्र मां निकितल आहे। ज़िक्र जेको थींदो आहे उहो त हिकिड़ो थींदो आहे तव्हां वात सां ज़िक्र कयो, ॿियो थींदो आहे दिलि सां ज़िक्र कयो, ॿियो थींदो आहे ज़िक्र जेको वात सां बि हुजे ऐं दिलि सां बि हुजे। त अल्लाह सुब्हानो व तआला क़ुर में फ़रमाए थो त तव्हांजो जेको क़ल्ब आहे, जेको दिलि आहे, उनखे जेको सुकून मिलंदो उहो छा सां मिलंदो? अल्लाह जे ज़िक्र सां। हिकिड़ो हूंदो आहे वात सां, ॿियो दिलि सां। अगरि तव्हां क़ुर पढ़ो था, निमाज़ पढ़ो था, अल्लाह जो ज़िक्र कयो था ऐं तव्हांजे दिलि खे सुकून नथो मिले, इन जो मक़सदु त तव्हांजे ज़िक्र में का न को प्रॉब्लम आहे। तव्हांखे उहे शयूं करेक्ट करणु घुरिजनि। तव्हां जेको अल्लाह खे ओड़े नमूने यादि नथा कयो, या असां अल्लाह सुब्हानो व तआला खे ओड़े नमूने यादि नथा कयूं जो असांजे दिलि खे सुकून नथो मिले। छो जो अल्लाह सुब्हानो व तआला क़ुर में फ़रमायो आहे त तव्हां जेको मुंहिंजो ज़िक्र कंदव। ज़िक्र छा आहे? ज़िक्र जॾहिं असां निमाज़ पढ़ूं था, अल्लाह जो ज़िक्र था कयूं, मतिलबु अल्लाह खे यादि था कयूं। निमाज़ में क़ुर पढ़ूं था, अल्लाह जो ज़िक्र था कयूं, अल्लाह खे यादि था कयूं, अल्लाह जा अहकाम पढ़ूं था, अल्लाह जे अहकाम खे सम्झण जी कोशिशि था कयूं। त इन सां अल्लाह सुब्हानो व तआला चए थो तत्मइन्न क़ुलूब, तव्हांजे दिलि खे जेको आहे उहो सुकून मिलंदो, तव्हांजी दिलि खे जेका मुतमइन थींदी। जॾहिं तव्हांजी दिलि मुतमइन थींदी छा सां? अल्लाह जे ज़िक्र सां। जॾहिं उहो ज़िक्र जेको आहे तव्हांजो वात सां बि हूंदो ऐं तव्हांजो दिलि सां बि हूंदो। त तव्हांजे दिलि खे अगरि सुकून नथो पुॼे अल्लाह जे ज़िक्र सां, इन जो मक़सदु इहो आहे त तव्हां ओड़े नमूने अल्लाह सुब्हानो व तआला खे नथा पुकारियो जहिड़े नमूने अल्लाह सुब्हानो व तआला खे असांखे पुकारणु घुरिजे। त उन्हनि चयो त तफ़्तउ जी माना आहे त अञा स्टिल अञा ताईं तूं जेको आहे यूसुफ अलैहिस्सलाम खे यादि करे रहियो आहे। हाणे कंहिंसां मुखातिब हुया? पंहिंजे पीउ सां मुखातिब हुया। तफ़्तहु तज़कुर यूसुफ, अञा ताईं तूं जेको आहे यूसुफ खे यादि करे रहियो आहे ऐं तोखां अञा ताईं यूसुफ विसरियो न आहे। हाणे जॾहिं यूसुफ अलैहिस्सलाम जो नालो आयो त इहा शइ उन्हनि जे भाइरनि लाइ सही न हुई। छो जो इलाही वक़्तु अॻु में जॾहिं नंढा हुया, यूसुफ अलैहिस्सलाम नंढो हुयो, उन्हनि जेको उनखे खूह में उछलायो, उनजो रीज़न छा हुयो? रीज़न इहो हुयो त याक़ूब अलैहिस्सलाम जेको आहे असां सां मोहबत नथो करे, असांजो पीउ असां सां प्यारु नथो करे ऐं सॼो प्यारु जेको आहे उहो यूसुफ खे थो ॾिए। इन जे करे असां यूसुफ खे उछलाईंदासीं त असांजो प्रॉब्लम सॉल्व थी वेंदो। जॾहिं एॾनि सालनि खां पोइ इहा वॾा थी विया, एॾा साल गुज़री विया, जॾहिं वरी उन्हनि ॿुधो याक़ूब अलैहिस्सलाम अञा ताईं यूसुफ अलैहिस्सलाम खे यादि था कनि, त इहा शइ उन्हनि जे लाइ सुठी न हुई। उन्हनि जो जेको हेट हुयो, उन्हनि जेका हसद हुयो, उहा शइ वरी जेका आहे उहा निकिरी आई। हाणे याक़ूब अलैहिस्सलाम जेके हुया उन्हनि जी एज तमामु वॾी हुई इन वक़्तु, ऐं जेके भाइर हुया उन्हनि चयो त अञा ताईं इहो जेको तूं यादि थो करे कंहिंखे? यूसुफ अलैहिस्सलाम खे। कॾहिं कॾहिं इहो थींदो आहे त तव्हांखे कंहिंखे बि तव्हां का शइ रिमाइंड कराईंदव, तव्हां यादि कराईंदव उनखे उन जूं ग़लतियूं, तव्हां उनखे ॿुधाईंदव त इहा शइ ग़लति आहे, इहा न करणु घुरिजे, तव्हां उनखे करेक्ट करण जी कोशिशि कंदव, त मोस्टली छा थींदो आहे, इलाही माण्हू तव्हांखे तव्हांजूं ग़लतियूं यादि कराईंदा। तव्हांखे तव्हांजूं ग़लतियूं जेके तव्हां पास्ट में कयूं हूंदियूं उन्हनि खे ख़बर हूंदी, तव्हांजा के जेके गुनाह हूंदा उहे उन्हनि खे ख़बर हूंदा, तव्हांखे यकदमि में उहे यादि कराईंदा। ऐं उहो सच जॾहिं तव्हां उन्हनि खे चवंदव, उन्हनि खे उन्हनि जूं ग़लतियूं यादि करण जी कोशिशि कंदव, चाहे उहो तव्हां डायरेक्टली चओ या तव्हां इनडायरेक्टली चओ। इलाही माण्हू हूंदा आहिनि इनडायरेक्टली चवंदा आहिनि, पोइ अॻिलो माण्हू जेको सम्झंदो आहे त हा मां इहा ग़लती कई आहे, पोइ उहो जेको आहे कावड़ में अची वेंदो आहे। ऐं कावड़ में अची करे या त कुझु ग़लति ॻाल्हायो त हलियो वेंदो, या वरी अॻिले माण्हू खे उन जूं ग़लतियूं यादि कराईंदो, पंहिंजूं ग़लतियूं न मञींदो। हाणे उन्हनि जे भाइरनि जेका आहे उहा ग़लती कई, याक़ूब अलैहिस्सलाम जे हिन पुटनि ग़लती कई, यूसुफ अलैहिस्सलाम खे खूह में उछलायूं, इहा शइ मञण खां बजाए उन्हनि जेके याक़ूब अलैहिस्सलाम खे जेको आहे ज़ोर सां ॻाल्हाइनि पिया, उनखे चवनि पिया अल्लाह जो कसम आहे अञा ताईं तूं जेको आहे यूसुफ खे यादि करे रहियो आहे, अञा ताईं तोखे यूसुफ यादि आहे। ऐं एतिरो पुराणो वाक़ियो आहे, यूसुफ जेको आहे उहो असां उनखे उछलाए छॾियो, उहो सभु जो हलियो वियो। इहा पंहिंजी ग़लती हुनखे नज़र न पई अचे, पर हुननि खे छा पियो नज़र अचे त असांजो जेको पीउ आहे अञा ताईं यूसुफ खे यादि करे रहियो आहे। त अहिड़े क़िस्म जा माण्हू तव्हांखे इलाही मिलंदा हूंदा दुनिया में, ऐं तव्हांजी ज़िंदगी में हूंदा जंहिंखे तव्हां का सही शइ चवंदव त उहे जेके आहिनि उहे कावड़ में अची वेंदा ऐं तव्हांखे तव्हांजूं ग़लतियूं यादि कराईंदा। त अल्लाह सुब्हानो व तआला असांखे क़ुर में
सुठा एग्ज़ाम्पल्स बि ॾिना आहिनि त तव्हां उन्हनि मां पंहिंजी ज़िंदगी सही कयो ऐं ख़राबु माण्हुनि जा एग्ज़ाम्पल्स बि ॾिना आहिनि त तव्हां में अगरि उहे शयूं आहिनि त उहे करेक्ट कयो। इहे शयूं अलाह ताला इन करे ॿुधायूं आहिनि त अगरि मूं में इहा ख़राबी आहे त मां पंहिंजो पाण खे करेक्ट कयां, तव्हां में इहा ख़राबी आहे त तव्हां पंहिंजो पाण खे करेक्ट कयो। अगरि कोई कंहिंखे का ग़लती यादि कराए थो त उहा ग़लती आहे त उनखे करेक्ट करणु घुरिजे। उनखां पोइ चयूं हता तकून हरदन ओ तकून मिनल हालिकीन, जेसि ताईं हता अंटिल जेसि ताईं के तूं जेको आहे हरद जी माना छा आहे? हरद जी माना इहा आहे त जॾहिं को माण्हू एतिरो बीमार हुजे ऐं उहो बेड रेस्ट ते हुजे ऐं उन में का बि ताक़त न हुजे, को बि पावर न हुजे ऐं उहो जेको आहे ॿियनि ते डिपेंडेंट हुजे, पाण करण लाइ पाण जेको आहे उहो कुझु बि न करे सघे, उनखे चवंदा आहिनि हर्द। त जेसि ताईं तूं उन लेवल ताईं पहुची वेंदे ऐं या वरी तूं उन्हनि मां थी वञे जेके हालकीन हुजनि। हिकिड़ो हूंदो आहे मौत, ॿियो हूंदो आहे हलक। मौत जेका आहे उहा को बि मरी वञे उनखे चवंदा आहिनि मौत। हलक उनखे चवंदा आहिनि जेको ख़राबु मौत मरे। हालकीन जेको मतिलबु जंहिंजी जेका मौत हुजे उहा एॾी ईज़ी न हुजे उनखे चवंदा आहिनि हलक हालकीन। त पंहिंजे पीउ खे चई रहिया हुया त तूं जेको आहे यूसुफ खे यादि कंदो रहंदे होसि ताईं, या त तूं एतिरो थी वञे जो तूं बेड रेस्ट ते अची वञे, तूं कुझु बि न करे सघे, मतिलबु तूं हर थी वञे, या वरी तूं जेको आहे उन्हनि मां अची वञे, उन्हनि मां थी वञे जेके एग्ज़ाम्पल जेके मिसाली मौत जेके आहिनि उन्हनि खे मरी विया आहिनि, तूं उन्हनि मां थी वञे। हाणे इहा शइ पंहिंजे पीउ खे चई रहिया हुया, उनखे जंहिंखे अल्लाह सुब्हानहू ताला फरमाए थो, जंहिं चयो याक़ूब अलैहिस्सलाम छा चयो, फसब्रुन जमील। हाणे जॾहिं अल्लाह सुब्हानहू ताला चए थो पंहिंजे पीउ मां असां कीअं मुखातिबु हुजो, हिकिड़ो त हूंदो आहे न त अल्लाह ताला मोमिननि खे थो फरमाए त ए मोमिनो ए मुस्लमानो, सिर्फ़ु मुस्लमाननि लाइ, पर जॾहिं पीउ मां जी ॻाल्हि थी अचे त अल्लाह सुब्हानहू ताला सॼे इंसाननि सां मुखातिबु आहे त पंहिंजे पीउ मां सां जेको आहे उहो सही हलो। ॿी जॻह ते अल्लाह ताला फरमायो आहे त पंहिंजे पीउ मां खे उफ़ ताईं न चओ जॾहिं उहे वॾी उमिरि में पहुचनि। उफ़ जो मक़सदु छा आहे? उफ़ जो मक़सदु इहो आहे त तव्हांखे जॾहिं तव्हांजा पीउ मां का अहिड़ी शइ चवनि जेका तव्हांखे पसंदि न आहे, त उन्हनि जे अॻियां तव्हांजा जेके एक्सप्रेशन आहिनि, फेस जा एक्सप्रेशन्स, उहे बि चेंज न थियनि। अल्लाह सुब्हानहू ताला खे असांखे इन्हनि शयुनि खां बचाए ऐं अल्लाह सुब्हानहू ताला असांखे इहा शइ सम्झण जी तौफ़ीक़ अता फरमाए, असां इन शइ खे सम्झी सघूं त पीउ माउ जे लाइ अल्लाह सुब्हानहू ताला चए थो हिकिड़ो मुंहिंजो शुक्र अदा कयो, ॿियो पंहिंजे पीउ माउ जो शुक्र अदा कयो। कंहिंजो मुंहिंजो शुक्र अदा कयो, उनखां पोइ पंहिंजे पीउ माउ जो शुक्र अदा कयो। इलाही जेके आलिम दीन आहिनि, मुफ़सिर आहिनि, उहे चवंदा सभ खां वधीक वॾे में वॾो गुनाह जेको आहे उहो शिरक आहे। उनखां पोइ जेको सेकेंड मोस्ट वॾे में वॾो गुनाह आहे उहो पीउ माउ जी नाफ़रमानी आहे। इलाही मुफ़सिर चवंदा त न, उनखां पोइ जेको क़तल आहे, बेगुनाह क़तल आहे, ज़ना आहे, उनखां पोइ पीउ माउ जी नाफ़रमानी। पर इलाही जेके आहिनि, मेजॉरिटी जेके आहिनि, उहे चवंदा त न, सभ खां पहिरियां शिरक आहे, छो जो अल्लाह सुब्हानहू ताला चए थो मुंहिंजो शुक्र अदा कयो ऐं पंहिंजे पीउ माउ जो शुक्र अदा कयो। त इहा जेका इहो सभ खां वॾे में वॾो गुनाह आहे। सभ खां पहिरियां शिरक आहे, उनखां पोइ इहो गुनाह आहे। त अल्लाह सुब्हानहू ताला सभिनि खे इहा तौफ़ीक़ अता फरमाए त पंहिंजे पीउ माउ, भले तव्हांखे ॻाल्हि नथी वणे, तव्हांखे पीउ माउ जी ॻाल्हि नथी वणे, त बहितरु इहो आहे चुप कयो ऐं उन्हनि जे अॻियां तव्हां अहिड़ो न कयो जो उहे नाराज़ थियनि। पर हाणे के वरी पीउ माउ अहिड़े हूंदा आहिनि जेके औलाद खे एतिरे लेवल ताईं पहुचाईंदा आहिनि जो औलाद जेका आहे उहा मजबूर थी वेंदी आहे कावड़ करण ते, उनजा एक्सप्रेशन्स, उनजा जज़्बात जेके आहिनि उहे बर्दाश्त न करे सघंदा आहिनि। पर हिते याक़ूब अलैहिस्सलाम इन्हनि त चवनि कि सब्रुन जमील आहे, इन्हनि खे त हिकिड़ो ख़ूबसूरत सब्र आहे। इन्हनि त पंहिंजे पुटनि खे कुझु बि न चयो। याक़ूब अलैहिस्सलाम जेको आहे उहे रोल मॉडल फादर आहिनि क़ुर में। अल्लाह सुब्हानहू ताला इन्हनि जो मिसाल ॾिनो आहे क़ुर में त उहे जेके आहिनि बेस्ट फादर जेके आहिनि, जेके क़यामत ताईं हर को क़ुर पढ़ंदो, नमाज़ में बि उन्हनि जो ज़िक्र थींदो। सूरह बक़रा में याक़ूब अलैहिस्सलाम पंहिंजे जॾहिं डेथ बेड ते हुया, जॾहिं उहे मरण वारा हुया, त पंहिंजे पुटनि खे घुराए उन्हनि खे चई त मूंखां पोइ तव्हां कंहिंजी इबादत कंदव। त जॾहिं उहे हिन दुनिया मां वञण वारा हुया, तॾहिं बि हुनखे पंहिंजी औलाद जे लाइ कहिड़ी परेशानी हुई? उन्हनि जो ईमान। हुनखे पंहिंजी औलाद जे लाइ ॿी का बि परेशानी न हुई त तव्हां छा कीअं जॉब कंदो, कीअं कमाईंदो, कीअं तव्हांजी औलाद छा आहे। न, हुननि खे त मूंखां पोइ तव्हां कंहिंजी इबादत कंदो। हुनखे पंहिंजी औलाद जो ईमान जेको हुयो उनजी परेशानी हुई। त अल्लाह सुब्हानहू ताला असांखे ॿुधाए थो त पीउ खे पंहिंजी औलाद जे लाइ छा सोचणु घुरिजे ऐं कहिड़ी शइ ते फोकस करणु घुरिजे।
इहा शइ उहा ई आहे जीअं मिसाल जे तौर ते तव्हांजी औलाद आहे, तव्हां उनजे लाइ पढ़ाई लाइ सभु कुझु सोचो था, पर उनजे ईमान जे लाइ अलाह ताला चए थो उनजे ईमान जे लाइ जंहिं पंहिंजे पीउ ऐं मां पंहिंजी औलाद जे ईमान जे लाइ कमु कयो, माना सभ खां वधीक जेका अलाह जे अॻियां जेका शइ आहे उहा इहा आहे। याक़ूब अलैहिस्सलाम पंहिंजे पुटनि खे चयो जॾहिं उहे मरण वारा हुया त तव्हां मूंखां पोइ कंहिंजी इबादत कंदो, छो जो हुननि खे इहा ख़बर हुई त मुंहिंजे वञण खां पोइ जेका मां पंहिंजी औलाद खे शइ ॾियां थो उहा ईमान आहे, उहा ई शइ जेका आहे उहा कमु ईंदी अॻिते हली मुंहिंजी औलाद खे बि ऐं मूंखे बि। त उन खां पोइ उनजे पुटनि चयो त तूं उन्हनि मां थी वञे जेके सफ़ा बीमार हुजनि, या वरी उहो उन्हनि मां थी वञे जेसि ताईं की तूं हालकिन तूं तुंहिंजी मौत न अची वञे। त हाणे इहा शइ जेका आहे उहा सम्झणु जहिड़ी आहे। त उन्हनि मिसाल ॾिनो या तूं उन्हनि मां थिए, पहिरियां चवनि था हता तकून हरदन ओ तकून मिनल हालिकिन, या तूं उन्हनि मां उनखे मिसाल पिया ॾियनि। त उहा जेका शइ आहे पंहिंजो मिसाल उनखे विसिरी वियो त असां छा कयो यूसुफ अलैहिस्सलाम सां। हाणे पंहिंजे पीउ खे मिसाल पिया ॾियनि त तूं उन्हनि मां थी वञे, तेसि ताईं बि तूं जेको आहे यूसुफ अलैहिस्सलाम खे यादि कंदे। त याक़ूब अलैहिस्सलाम जेको आहे उहा ॿी आयत में उन खां पोइ चवनि था त मां इन शइ जी जेका शिकवा आहे, काल इन मां अशकू बती व हुज़नी, इन शइ जो जेको ॾुखु आहे, इन शइ जी जेका बेक़रारी आहे, इहा जेको मूंखे ॾुखु पहुतो आहे, मां इन जी शिकवा कंहिंसां कंदुसि, अलाह सुब्हानहू व तआला सां कंदुसि, ऐं अलाह ताला खे इन शइ जो इल्मु आहे। त याक़ूब अलैहिस्सलाम खे पंहिंजे पुटनि जी फेथ जो ईमान जो जेको हुयो उहो फ़िक्रु हुयो। पंहिंजे पुटनि खे हुननि कुझु बि न चयो, छो जो याक़ूब अलैहिस्सलाम खे इहा शइ ख़बर हुई त जेका इहे कनि था इहो इन करे कनि था जो इन जो जेको बैकग्राउंड आहे, इन जेको असुलु प्रॉब्लम आहे उहो शैतान हिननि खे वसवसा थो ॾिए, इन जे करे हिन जे दिलि में इहा शइ आहे। याक़ूब अलैहिस्सलाम उन्हनि खे कुझु बि न चयो, पहिरियां बि चयो त मां सब्रुन जमील कंदुमि, हाणे बि उन खां पोइ बि चयो सब्रुन जमील कंदुमि, हाणे बि पंहिंजे पुटनि खे कुझु न चई। छो जो अलाह सुब्हानहू व तआला खे पंहिंजे हर बहाने में उमेद हूंदी आहे त उहो जेको आहे वापसि अचे। मिसाल जे तौर ते फ़िरौन खां वधीक जेको गुनाह हुजे, मुंहिंजो न ख़्यालु त कोई कंदो हुजे, छो जो नंढा जेके ॿार हुया उन्हनि खे ज़िंदा मारणु पंहिंजे पीउ जे अॻियां, इहो हिकिड़ो तमामु ख़राबु गुनाह आहे। इन खां वधीक गुनाह छा हूंदो। उन खां पोइ चवनि त माअज़ल्ला नऊज़ बिल्ला अना रब्बुकुमुल आला, त मां जेको आहे उहो रब आहियां, माअज़ल्ला। त इहा शइ इन खां वधीक ख़राबु शइ केरु हूंदी, मुंहिंजो न आहे ख़्यालु त अॼुकल्ह जे दौर में कोई ईअं कंदो हूंदो। त फ़िरौन लाइ बि अलाह सुब्हानहू व तआला मूसा अलैहिस्सलाम खे मोकिलियो त वञी उनखे सम्झाए त बनी इसराइल खे छॾे ऐं अलाह खे मञे, त जीअं थी सघे थो त उहो सिधे रस्ते ते अची वञे। त इलाही दफ़ा ईअं थींदो आहे त हिकिड़ा माण्हू हूंदा आहिनि, उनजा पास्ट में माज़ी में इलाही गुनाह हूंदा आहिनि, पोइ चवंदा आहिनि मां एॾो गुनाहगार आहियां, मां जेको आहे मूंखे अलाह माफ़ु कंदो ई न, मां एॾा गुनाह कया आहिनि माण्हुनि जा, मां अलाह सुब्हानहू व तआला खां कीअं माफ़ी वठां। अलाह सुब्हानहू व तआला, तव्हां जॾहिं अलाह ताला खां माफ़ी वठंदव, रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चयो तव्हांजा गुनाह अगरि एतिरा हुजनि जीअं पहाड़ हितां खां वठी आसमान ताईं हुजे, तव्हां सिर्फ़ु दिलि सां अस्तग़फिरुल्लाह चओ त अलाह सुब्हानहू व तआला तव्हांजा सॼा गुनाह माफ़ु करे छॾींदो। पोइ माण्हू चवंदा आहिनि त एॾा गुनाह कई, एॾो नुक़सानु ॾिनई माण्हू खे, इनखे अलाह कीअं माफ़ु कंदो। माफ़ु करण वारा तव्हां न आहियो, माफ़ु करण वारा मां न आहियां, माफ़ु करण वारो केरु आहे, अलाह अज़्ज़ व जल आहे। अलाह ताला चए थो मां माफ़ु कंदुमि, तव्हां माफ़ी कंहिंखां था वठो, अलाह खां माफ़ी था वठो, उन्हनि माण्हुनि खां त माफ़ी नथा वठो। तव्हां जॾहिं अलाह खां माफ़ी था वठो त इहा शइ तव्हांखे दिलि में हुजे त अलाह सुब्हानहू व तआला तव्हांखे माफ़ु करे छॾियो आहे। जीअं मूसा अलैहिस्सलाम उन फ़िरौन जी आर्मी जो खून कयो, त नेक्स्ट आयत में उन्हनि जेको आहे रियलाइज़ कयो इहो ग़लति आहे, अलाह सुब्हानहू व तआला खां उन्हनि माफ़ी वरिती। अलाह ताला खां जॾहिं उन्हनि माफ़ी वरिती त उनखां पोइ अलाह ताला चए थो मां उन्हनि खे माफ़ु करे छॾियो। त अलाह अज़्ज़ व जल जा जेके दरवाज़ा आहिनि उहे तव्हांजे लाइ हर वक़्तु खुलियल आहिनि। ईअं न आहे त तव्हांखे माण्हू ॾे वेंदो, उनखे तव्हां पंहिंजा प्रॉब्लम्स ॿुधाईंदव या उन्हनि खां माफ़ी वठंदव, थी सघे थो उहे तव्हांजूं ग़लतियूं तव्हांखे ॿुधाए, उहे तव्हांजूं जेके पास्ट वारी मिस्टेक्स आहिनि उहे ॿुधाए। पर जॾहिं तव्हां अलाह सुब्हानहू व तआला खां माफ़ी वठंदव, अलाह सुब्हानहू व तआला तव्हांखे ईअं न चवंदो तूं एॾा गुनाह कया आहिनि मां तोखे माफ़ु न कंदुमि। अलाह सुब्हानहू व तआला तव्हांजा सभु गुनाह जेके आहिनि माफ़ु करे ऐं तव्हांखे चवंदो त तव्हां सिधे रस्ते ते अचो ऐं मुंहिंजा अहकाम आहे। त जीअं असां निंड मां उथंदा आहियूं त असां दुआ घुरंदा आहियूं त या अलाह तूं असांखे नई ज़िंदगी ॾिनी असांजे मरण खां पोइ। जीअं अलाह ताला क़ुर में फ़रमाए थो जॾहिं तव्हां सुम्हो था त तव्हांजा रूह जेके आहिनि उहे मां क़ब्ज़ थो कयां ऐं मां उन्हनि जा रूह वापसि थो मोकिलियां जेके ॿिए ॾींहं ते उथनि था ऐं जेके
कंहिंजा रूह जेके आहिनि उहे वापसि नथा अचनि, जंहिं मक़सद त उन्हनि खे अलाह सुभाणे ताला मौत थो ॾेई छॾे, उन्हनि जा रूह जेके आहिनि उहे था वञनि। त निंड जेका आहे उहा हिकिड़ी मौत आहे। जीअं असां दुआ घुरंदा आहियूं निंड मां उथण जी, अल्हम्दुलिल्लाह हिल्लज़ी अहयाना, या अलाह तूं असांखे वरी ज़िंदगी ॾिनी बाद मां अमातना, असांजे मौत अचण खां पोइ, इहा निंड मां उथण जी दुआ आहे सॼी। त असां जेका आहे जॾहिं तव्हां निंड मां उथो था, इन जो मक़सदु तव्हांजो जेको पास्ट हुयो उहो मौत थी वियो, उहा जेका शइ हली वई। त नई जेको ॾींहुं शुरू थो थिए उहा तव्हांजी नई ज़िंदगी आहे। तव्हां जेके पास्ट में शयूं कयूं इन जो मक़सदु इहो न आहे तव्हां पंहिंजो माज़ी जेको आहे यादि करे तव्हां पंहिंजो प्रेज़ेंट ख़राबु कयो। पास्ट जेको हुयो उहो मौत हुयो, उहो हलियो वियो, उहो ऊंधे हुई, डार्कनेस हुई। हाणे तव्हां हाल में था रहो ऐं अलाह सुभाणे ताला खां अगरि तव्हां माफ़ी वठंदव त अलाह सुभाणे ताला तव्हांखे माफ़ु करे छॾींदो। अलाह ताला असांखे सम्झण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। इन खां पोइ हाणे वरी याक़ूब अलैहिस्सलाम छा था चवनि, इहे याक़ूब अलैहिस्सलाम जा पुट हुया जेके पंहिंजे पीउ खे चई रहिया हुया त तूं जेको अञा ताईं यूसुफ अलैहिस्सलाम खे यादि थो घुरे ऐं तूं जेको आहे हर हंधि ऐं जेको एतिरो थी वञे जेसिताईं यादि कंदो रहंदे, जेसिताईं की तूं बेड ते हली वञे या तूं जेको आहे हालांकि तुंहिंजी मौत अची वञे, उहा बि जेका आहे अहिड़ी मौत हुजे जेका सुठी न हुजे, तेसिताईं तूं यूसुफ अलैहिस्सलाम खे यादि कंदो रहंदे। इन खां पोइ याक़ूब अलैहिस्सलाम मुख़ातिब आहिनि, उहे छा था चवनि ऐं उहे कंहिंसां मुख़ातिब आहिनि, पंहिंजे औलाद सां या अलाह सुभाणे ताला खे था चवनि। त अलाह सुभाणे ताला असांखे सम्झण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू।